नाज़रीन तंगवानी में ब्रेकिंग न्यूज़ है जो असां शेयर कयूं पिया। तंगवानी विच शहर में हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग सबबि शहर में खौफ़ ऐं माण्हुनि में भाॼ पइजी वई। पोस्टमार्टम लाइ पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कियो आहे, जंहिं मारिजी वियल जे नाले ऐं ज़ात जी सुञाणप न थी सघी आहे। नाज़रीन तंगवानी में ब्रेकिंग न्यूज़ है जो असां शेयर कयूं पिया। तंगवानी विच शहर में हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग सबबि शहर में खौफ़ माण्हुनि में भाॼ पइजी वई। पोस्टमार्टम लाइ पुलिस मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो, जंहिं मारिजी वियल जे नाले ऐं ज़ात जी सुञाणप न थी सघी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ तंगवानी।